अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदो। शाहिद खुसो वर्क यूट्यूब चैनल में ख़ुशि आमदीन। दोस्तों, नेक्स्ट एपिसोड जी पूरी अपडेट तव्हां सां शेयर कंदो हलां। अचण वारा एपिसोड दुलाब जा बहितरीन थियण वारा आहिनि, छो त हाणे शाहनवाज़ ख़ान जी कमज़ोरी सभिनी खे ख़बर पइजी चुकी आहे त बाबा ही कमज़ोर बणिजी चुको आहे। आहिस्ता आहिस्ता हाणे शाहनवाज़ ख़ान जो ढींगो ढेरी करिणो आहे मंसूर ख़ान खे। ऐं होॾां जेको आहे दोस्तो मंसूर ख़ान सभई माण्हू पंहिंजी ताक़त पंहिंजी मुठ में करे चुको आहे। ऐं जेको आहे रज़न ऐं मुराद वारा माठ में आहिनि। कादर वारनि जी ख़बर मंसूर ख़ान खे पइजी वई हुई। तव्हां ॾिठो त मां अॻे तव्हांखे ॿुधायो त मंसूर ख़ान ई कादर वटि वञी पुॼंदो त इहो कमु तूं कयो आहे, माण्हू तूं मारिया आहिनि। ऐं हाणे एसपी बि उनजो साथ लगातार ॾेई रहियो आहे। हाणे हाशिम खे पंहिंजे जेको आहे न गिरफ़्त में करे मंसूर ख़ान उनखे मिठड़ो ॻाल्हाए ऐं उन खां जेको आहे न उनखे इस्तेमालु कंदो शाहनवाज़ ख़ान जे ख़िलाफ़। जेका बि माण्हू आहिनि शाहनवाज़ ख़ान जा उन्हनि खे इस्तेमालु कयो वेंदो ऐं उन्हनि खे सम्झायो वेंदो मंसूर ख़ान जे तरफ़ां। ऐं होॾे हाई कोर्ट जेको आहे थी सघे थो छापो हणाए छोकिरी शाहनवाज़ ख़ान खां ॿाहिरि पुलिस खणे ऐं उहा पोइ मंसूर ख़ान जे हवाले करे मंसूर ख़ान उहा छोकिरी वापसि मुराद वारनि जे हवाले कंदो। अहिड़े हिसाब सां पोइ इन ड्रामे जो इख़्तिताम कयो वेंदो। थी सघे थो मंसूर शाहनवाज़ ख़ान खे पुलिस आख़िर में खणी वेंदी। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा असांजे यूट्यूब चैनल खे। अल्लाह हाफ़िज़।